अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी, तव्हांखे सेखारियां थी डायरी जो कवर सिबण जो तरीक़ो। ही मूं वटि डायरी आहे, डायरी चओ, नोटबुक चओ, ठीकु आहे। हीअ डायरी, ही नोटबुक मोस्टली त ईअं पासीरियूं हूंदियूं आहिनि, पर हीअ जेका आहे ईअं मथां थी खुले। त इन जो कवर सिबण जो तरीक़ो मां तव्हांखे सेखारियां थी। हीअ हिकिड़ो कवर मां सिबी चुकी आहियां, तव्हां ॾिसंदव ही डायरी जो कवर सिबियल आहे। त इहो कवर सिबण जी मां तव्हां सां तरकीब तरीक़ो शेयर थी कयां। हाणे सभिनी खां पहिरियों त अहिड़ो हिकिड़ो डायरीअ जी साइज़ जो तव्हां कपिड़े जो पीस खणो। ॾिसो, डायरी के खोलियो, डायरी को खोलें और उसकी लंबाई और चौड़ाई में कपड़े का एक पीस ले लें। लंबाई में ज़्यादा होना चाहिए, काफ़ी सारा ज़्यादा, ठीक है, इतना ज़्यादा, तकरीबन 1.5-2 इंच लंबाई में ज़्यादा, और चौड़ाई में भी दोनों साइड से जो है वो थोड़ा आधा इंच या आधे इंच से थोड़ा कम ज़रूर छोड़े, क्योंकि जब हम इसकी सिलाई करते हैं तो उसमें कपड़ा थोड़ा सा सुकड़ता है, ठीक है। तो जॾहिं असां सिबंदा आहियूं त असांजो कपिड़ो जेको आहे सिलाई में थोड़ो छिकजंदो आहे, सुसंदो आहे। तंहिंजे करे हिन जो जेको साइज़ आहे उहो थोड़ो वेकर में बि वॾो रखो ऐं ड्रेग में काफ़ी वॾो हुजे। पोइ आख़िर में ॾिसंदासीं हिन खे मापे, त अगरि एक्स्ट्रा हूंदो त थोरो कटे छॾण में को हर्ज न आहे, पर अगरि नंढो थी वियो त मुश्किल थी वेंदी, ठीकु आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों मूं ही जेको आहे पीस, ॾिसो मूं ठाहियो आहे ही मुख्तलिफ टुकड़ा गंढी, छोटे छोटे पीसेस जोड़ के मैंने ये हाफ जो है डायरी का बनाया है। जो इसका सामने का हिस्सा होगा उसको मैंने ये छोटे टुकड़े जोड़ के बनाया है, स्मॉल पीसेस गंढे मां ही हुन जो मथियों हिस्सो ठाहियो आहे। ऐं जेको डायरी जो वरी बैक साइड थींदो उहो मूं प्लेन खयो आहे, ठीक है। तो जो इसका सामने का हिस्सा है उसको मैंने छोटे छोटे पीसेस जोड़ के बनाया है, और इसका जो बैक साइड है वो सिंपल है, प्लेन कपड़े का मैचिंग। अच्छा, उसके साथ जितना लंबा ये हमारा डायरी का ऊपर का हिस्सा है उतना ही लंबा हम लेंगे एक फोम की शीट का पीस, ठीक है। ही फोम जी शीट आहे, ही ॾिसो इक्वल, थोरो वॾो हुजे त बहितर आहे, नंढो न हुजे, ठीक है। इक्वल पीस इहो खणंदासीं। उन खां पोइ असां खणंदासीं हिन जो अस्तर, इसका अस्तर लेंगे, और आप देखें अस्तर इतना होना चाहिए कि चारों तरफ से थोड़ा बड़ा हुआ होना चाहिए। अस्तर ॾिसो चइनी पासे खां वेकिरो हुजे, मथां हेठां पासनि खां ही वेकिरो हुजे। हाणे रखंदासीं ईअं जो विच में असांजो फोम जो पीस ईंदो, ऐं पोइ ईंदो मथां जेको एक्चुअल असांजो आहे प्रिंट डिज़ाइन, ऐं हेठां ईंदो हुन जो अस्तर। बीच में फोम का पीस, नीचे अस्तर, ऊपर जो आप डिज़ाइन बनाना चाह रही हैं, जो आपका असल। अच्छा, मैंने टुकड़े जोड़ के बनाए, आप कोई फुल पीस ले सकते, पंहिंजी पसंदि जो, पंहिंजे कलर में कोई भी तव्हां कंप्लीट पीस खणी था सघो, ज़रूरी न आहे टुकड़ा जोड़े करे ठाहियो, ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों असां हिन खे कंदासीं पिनअप। हिन खे पिनअप करणु ज़रूरी आहे इन लाइ त जीअं सिलाई में असांजो जेको आहे 3 तह थींदा त उहे खिसकनि न, ठीक है। सिलाई में ये 3 तहें बनेगी तो इसको इधर उधर खिसकना, स्लिप नहीं होना चाहिए, फिसलता है कपड़ा, आगे पीछे हो जाता है, इसलिए ज़रूरी है कि हम इसको पिनअप करें। तो ये मेरे पास क्विल्टिंग पिन्स हैं, आराम से, आसानी से ये बाज़ार में दस्तयाब हैं, आप सब जानते हैं, और हर साइज़ में मिलती हैं। ये बड़े साइज़ में हैं, ठीक है, और ये छोटे साइज़ में भी हैं, दरमियाने। तो ये दरमियाने साइज़ की मैं इस्तेमाल करूँगी। किसी ने मुझसे ये पूछा कि इससे पहले जो बैग की मैंने वीडियो बनाई थी पाउच की, उसमें किसी ने मुझसे पूछा कि ये 3 तहें हो जाती हैं तो ये सिलाई के लिए मोटी नहीं है, सुई नहीं टूटेगी, सुई नहीं फंसेगी इसमें? तो उसको मैंने जवाब दिया था, फिर मैं अभी इसको समझाने के लिए ये कह देती हूँ कि आम तौर पे हम 14 नंबर की सुई से काम करते हैं, लेकिन अगर इतनी मोटी तहें हों तो आप 16 नंबर की सुई डालें, ठीक है। आम तौर ते असां जेके कपड़नि जी सिलाई कंदा आहियूं 14 नंबर जी सुई सां कंदा आहियूं, पर जेकॾहिं हेॾा थुल्हा तह हुजनि पोइ थुल्ही सुई खणो, पोइ 16 नंबर जी सुई तव्हां इस्तेमालु कयो। ऐं हीअ फोम जेको आहे हीअ 1 सेंटीमीटर विड्थ आहे हिन जी, हीअ थुल्हाइप, हिन जी मोटाइप 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर ये चौड़ा है। तो अभी हम इसको रख रहे हैं इस तरह कि कपड़ा चारों तरफ से बड़ा हुआ होना चाहिए। कपिड़ो जेको असांजो चइनी पासे खां वधियल हुजे, ऐं विच ते हुजे हिन जो फोम, ऐं हिन जो जेको मथियों डिज़ाइन वारो पासो आहे। त असां हाणे हिन खे पिनूं हणंदासीं त जीअं ही असांजो
तिरकण खां महफ़ूज़ थी वञे, सिक्योर थी वञे। अच्छा ही ॾिसो, हिनखे मूं सॼियूं पिन्स हणी छॾियूं आहिनि। पिन्स कीअं हयूं आहिनि? हीअं, ये इस तरह से हम इसको जब सिलाई करेंगे तो आड़ा रख के सिलाई करेंगे, ठीक है। तो पिने भी मैंने उस हिसाब से लगाई हैं। असां हिनखे आड़ा टोपा ॾींदासीं, सिधा न, आड़ा टोपा ॾींदासीं। इन लाइ पिनूं बि मूं ईअं हयूं आहिनि। ऐं जीअं जीअं असां सिलाई कंदा वेंदासीं, जेका साम्हूं पिन ईंदी वेंदी उनखे असां कढंदा वेंदासीं। तो पिन जो रास्ते में आती जाएंगी सिलाई के, उसको हम निकालते जाएंगे। अभी इसको सीने के बाद में आपको दिखाती हूँ। हिनखे मां सिबी वठां त मां तव्हांखे ॾेखारियां थी त हिन जी जेका सिलाई आहे, हिन जा टोपा, उन जी डायरेक्शन कीअं थी बीहे। हाँ ॾिसो, हिन ते सिलाई मां करे आई आहियां। सिलाई मैंने कर ली है। अच्छा, उसकी डायरेक्शन क्या है? ये इस तरह से, यहाँ से आप देखें कि मैंने यहाँ से शुरू किया, फिर नीचे थोड़ा सा सीके, फिर इधर आए, फिर यहाँ से, फिर इधर से, इस तरह। ये मूं हितां खां सिलाई शुरू कई आहे, ठीकु आहे। ऐं हीअ ॾिसो, हितां खां सिलाई शुरू कई, हेठि हिते सिलाई कई, वरी वापसि आयासीं, वरी हितां खां हेसि ताईं सिलाई कई, वरी वापसि आयासीं। ईअं हिन तरीक़े सां मूं हिन जी सॼी सिलाई कई आहे। पर उन में ख़्यालु रखिणो आहे त कपिड़ो जेको आहे न, छिकिजी टेढ़ो न थी वञे। छो त कॾहिं हेॾां थो टोपो अचे, कॾहिं होॾां थो अचे, ईअं न थिए त हीअ अलॻि अलॻि हिन जूं कुंडूं निकिरी अचनि। थोरो केयरफुल रहणो आहे, ठीकु आहे। ऐं उन सां गॾु गॾु हीअ जेका हिन जा एक्स्ट्रा वधियल आहिनि टुकड़ा, ये असांखे कटिंग करे अलग करना है। इसके बड़े हुए जो हिस्से हैं, इसको काट के अभी मैं अलग कर लेती हूँ। ॾिसो, हिन जी कटिंग मूं करे छॾी आहे, इसकी कटिंग कर दी। ये साइड से जो बड़े हुए किनारे थे वो काट के अलग कर दिए हैं। और अभी इसको आगे प्रोसेस करने से पहले मैं इसको थोड़ा सा सजाना चाहती हूँ। मां हिनखे थोड़ो डेकोरेट करणु चाहियां थी, सजाइणु चाहियां थी। उन जे लाइ मूं वटि लेटर आहे F, इहो मां हिन ते हणंदसि, ऐं लेस। ये ॿ शयूं हिनखे सजाइण जे लाइ मां पहिरियों हिन ते लॻाए थी अचां ऐं तव्हांखे ॾेखारियां थी त कीअं हणणियूं आहिनि। हिनखे मां हीअ हणी आई आहियां, लेटर F, ऐं ये लेस सही है। ये लेस लगा ली मैंने इसको सजाने के लिए। ज़रूरी नहीं कि आप इसको ऐसा ही सेम बनाएं, आप जैसे चाहें अपनी मर्ज़ी से इसको बना सकते हैं, ठीक है। तो ही मुंहिंजी सजावट जो हिकिड़ो मरहलो तय थी वियो आहे। हाणे असां हिनखे बैक साइड ते ॿ फ्लैप हणंदासीं, ठीक है। कीअं, ये मां तव्हांखे ॾेखारियां। ये देखें, ये इसमें डायरी का जो गत्ता है, सख्त वाला हिस्सा, ये जा रहा है अंदर, और इस तरफ से भी ये जा रहा है अंदर, ठीक है। तो ये बनाएंगे पहले अंदर से, ये ज़रूरी है इसको लगाना। ये 2 पीसेस मैंने, ये 2 पीसेस मूं खया आहिनि, ठीकु आहे। ऐं हिननि जी जेका चौड़ाई आहे, हिननि जी वेकर उहा केतिरी आहे, ये देखें। दोनों पीसेस की चौड़ाई इस पूरे पीस के चौड़ाई के हिसाब से, थोड़ा सा मैंने बढ़ा दिया, उसको बाद में ट्रिम कर लेंगे, ठीकु आहे। तो ये 2 पीसेस मूं खया आहिनि ऐं इन्हनि जो किनारो भी मूं मोड़े छॾियो आहे। इनका किनारा भी मैंने मोड़ दिया है। अब इसको लगाएंगे कैसे? जो अंदर का जो साइड है, अंदर पासे असां हिनखे रखंदासीं हीअं मिलाए, ठीकु आहे। ऐं पोइ असां हिन ते पिन्स हणंदासीं ॿ, इस पे पिने लगाएंगे। ये देखें, इस तरह से, ठीक है। हिन पासे भी पिन्स हयूं से, वरी ॿियो पासो, दूसरी जो साइड है वो इस तरफ दूसरी साइड पे रख के, जो सिला हुआ जो साइड है वो अंदर, और जो बग़ैर सिला साइड है वो बाहर, क्योंकि इसको बाहर से अभी हम सिलाई करेंगे, ठीक है। हिनखे तव्हां पिन्स हणी छॾियो त जीअं ही पंहिंजी जाइ ते फिक्स थी वञे। अब ये हो गया। अच्छा, मैं तो इसके ऊपर अब लगाऊंगी डायरेक्ट पाइपिंग, तो उसी में इसकी सिलाई भी हो जाएगी। लेकिन अगर आपको मसला हो तो आप पहले रख के इसकी सिलाई कर लें, हल्की सी, बहुत थोड़े से मार्जिन के साथ, ठीक है। हाँ, मां हिन ते पाइपिंग हणंदमि त ही मुंहिंजा ॿई जेके साइड्स आहिनि हिन में सिबजी वेंदा। पर जेकॾहिं तव्हांखे मसइलो थिए, तव्हां इहे गॾु मैनेज न करे सघो, त पोइ तव्हां पहिरियों हिनखे बिल्कुलु ज़रड़े में थोरे हिकिड़े मार्जिन खे छॾे तव्हां हिन में टोपो ॾेई वञो, ठीकु आहे। हाणे हीअ मरहलो आहे हिनखे पाइपिंग हणण जो। इसके किनारे बंद करने के लिए और इसको थोड़ा खूबसूरत करने के लिए हम लगाएंगे पाइपिंग। तो मैंने ये रेड एंड वाइट चेक लिया है इसके साथ लगाने के लिए। तो ज़रूरी नहीं मैचिंग लगाना, कोई भी कंट्रास्ट, कोई भी कलर कॉम्बिनेशन आप बना लें, जो आपके पास सहूलत है। तो ये देखिए, मैंने एक बड़ा सा पीस काट लिया है। और पाइपिंग जो होती है हमेशा आड़े कपड़े की होती है, तिरछा कपड़ा, ठीक है। तो पाइपिंग हमेशा आड़े कपड़े जी असां कटींदा आहियूं। तो ही मां पाइपिंग हिनखे हणंदसि पहिरियों। और पाइपिंग लगाने का जो उसूल है वो ये है कि जब आप शुरू करें,
इस तरह की चीज़ों की मैं बात कर रही हूँ, कपड़ों की बात नहीं कर रही मैं। कपड़ों पे लगाने का तरीका अलग होता है। ये जो मैं डायरीज़ या बैग्स बनाती हूँ इस पर जो जिस तरीके से लगाते हैं वो ये है कि जब आप लगाएंगे तो ये थोड़ा सा इसको फोल्ड करेंगे, यूँ मोड़ेंगे, फिर इसको डबल करके जहाँ से आप लगाना स्टार्ट करना चाहें, मैं हमेशा सेंटर से ही करती हूँ, तो ये इस तरह से हम इसको सीना शुरू करेंगे और इसके चारों तरफ इसकी हम सिलाई कर लेंगे। अब ये करने के बाद मैं आपको दिखाती हूँ। ॾिसो, जॾहिं पाइपिंग असां हणंदा आहियूं, जंहिं सिरे खां शुरू कयो उनखे पहिरियों त कटे सिधो कयो, पोइ उनखे हल्को फोल्ड कयो, मोड़ियो, पोइ उनखे ॿिटो करे, ठीकु आहे, ऐं जितां खां तव्हांखे हणिणो आहे उतां खां तव्हां स्टार्ट कयो। ईअं चौधारी हिनखे लॻंदो, ऐं पोइ जेको लास्ट वारो वरी सिरो ईंदो उहो हिन जे मथां थोरो चाढ़े वेंदासीं। जब ये ख़त्म हो गया, यहाँ तक पट्टी आ जाएगी चारों तरफ से, तो यहाँ पे हम इसके ऊपर थोड़ा सा चढ़ा के फिर काट लेंगे। तो ये करने के बाद मैं आपको दिखाती हूँ। हाँ, ही पाइपिंग मैं हिनखे हणी आई है, पाइपिंग लगा दी मैंने। ये देखें, यहाँ से मैंने स्टार्ट किया था इसको डबल करके और यहाँ पे ख़त्म किया है, तो ये थोड़ा सा इसके ऊपर चढ़ा के मैंने इसको काट लिया, ठीक है। और उसके साथ ही पहले तो हम ये पिन्स निकालेंगे, ठीक है, क्योंकि मैंने इसको एक साथ सिया है तो पिन्स अभी तक लगी हुई हैं। लेकिन अगर आप अलग से सिएंगे तो पहले से सी के फिर पिन निकाल लें, फिर पाइपिंग लगाएं। और उसके साथ ये देखें, ये जो अंदर की तरफ ये जो पॉकेट्स हमने 2 बनाई हैं, देखिए ॿ असां ही पॉकेट्स ठाहिया आहिनि, इन जो कुछ हिस्सो ही वधियल है, ये थोड़ा सा बढ़ा हुआ है। एहतियातन बढ़ा के काट लिया करें ताकि वो कम नहीं पड़े। थोड़ा सा ज़्यादा होगा तो हम काट लेंगे, इसको ट्रिम कर लेंगे, कम पड़ गया तो मुश्किल हो जाएगी, ठीक है। तो दोनों तरफ से जितना सा भी बढ़ा हुआ है वो मैं काट लेती हूँ। ये बस इतना सा ही ॾिसो, ये एतिरो वधियल हो वो मूं कटे छॾियो आहे। ऐं हाणे अब हम इसको मोड़ेंगे, पाइपिंग को यूँ इस तरह से मोड़ के सिलाई कर लेंगे। लेकिन उससे पहले ये जो कोने हैं इसको थोड़ा सा ट्रिम करना है। कुंडन के थोड़ो कटींदासीं, बिल्कुल हल्का सा, बहुत ज़्यादा गहरा नहीं काटना, ठीक है। ही ॾिसो, ये एतिरो हल्की कुंड जेका है ट्रिम करनी है, कुंड के हल्को कटणो आहे, घणो न, छो त पोइ हितां जीअं असां आसानी सां मोड़े सघंदासीं तो सुहिणो ऐं सफ़ाई सां मुड़ंदो, ठीक है। ऐं उन सां गॾु अच्छा, ये जो बढ़ा हुआ कपड़ा था जो बेस का, वो तो हमने कोने थोड़े थोड़े से ट्रिम कर लिए। उसके साथ ये जो पाइपिंग का कपड़ा है, ये देखें, ये पाइपिंग ॾिसो, इनके असां पाइपिंग वाले कपड़े के हिकिड़ो कुंड ते कट हणंदासीं। जहाँ से ये जुड़ा हुआ है वहाँ से नहीं, जहाँ से वो सिलाई में है बाहर, वहाँ से ये हितां छॾींदासीं, ही न, ये जेको ॿाहिरि आहे सिलाई में, ठीकु आहे, जेको राउंड ते थो अचे, जेको कुंड ते थो अचे, उनखे हल्को कट हणबो। ये देखें, जो कपड़े का बेस था उसका तो कोना हमने ट्रिम कर लिया, लेकिन ये जो पाइपिंग है अब इसको भी हम ट्रिम कर लेंगे, ठीक है। लेकिन बहुत एहतियात से, कि अगर कपड़ा ही कट गया पूरा तो वो सारी आपकी मेहनत ज़ाया हो जाएगी। तो हाँ, ही इन्हनि खे कुंडन के ट्रिम कयो आहे, ऐं कुंडन तां पाइपिंग जे कपड़े के अंदरे पासे जेको सिलाई जो आहे उनखे असां कट हयो आहे। हाणे हिनखे मां मोड़ियां थी। ये मुझे कंप्लीट जो है कवर तैयार थी विया। ऐं ॾिसो, ये पाइपिंग इनके मोड़े करे लगायो आहे, ॿिए पासे ॾांहुं हिनजे सिलाई कई आहे। ऐं ही इन विच में मां पंहिंजो लेबल भी हणी वई आहियां। ये अपना लेबल मैं जिस नाम के साथ काम करती हूँ, मेरा फेसबुक पे पेज भी है, ये मेरा लेबल है, क्रिएटिव हैंड्स बाय NW नसरीन वफ़ाई, ठीक है। तो ये मैं ज़रूर लगाती हूँ। तो ही मुझो इनमें सिबण के दौरान बैक साइड ते अंदरे पासे मां हिनखे पंहिंजो इहो लेबल भी हणी छॾियो आहे। हाणे असां ही कवर जेको आहे इन डायरी के मथां चाढ़ींदासीं। अब ये कवर चढ़ाती हूँ मैं इस पर। अच्छा, सबसे पहले तो ये देखें कि ये कितना लंबा है कवर। अच्छा, इसको ऊपर से पाइपिंग के साथ नहीं नापेंगे, पाइपिंग छोड़ के इसको नाप लें। आप ये देखें कि ये इतना लंबा है, ठीक है। ये तकरीबन मुनो इंच जेको आहे इहो डिघो आहे सिबण खां पोइ। इन जी वजह मां तव्हांखे ॿुधायां थी। ऐं हाणे ॾिसो, ही पहिरियों हिकिड़े पासे जो पाठो असां हिन पॉकेट में विझंदासीं, ऐं डायरी खे सॼा पेपर्स हिन पासे करण खां पोइ ही ॿियो वारो वरी असां हिन में विझंदासीं। और ये अभी भी इधर से ये खाली है, ये खाली है हितां वधियल। हाणे जॾहिं असां हिनखे फोल्ड कंदासीं, जब हम इसको मोड़ लेंगे तो ये पूरा हो गया, क्योंकि ये यहाँ पर भी तो कपड़ा आ रहा है ना,
ऊपर की तरफ भी तो आ रहा है ना, तो उसका मार्जिन है ये जो हमने बढ़ा हुआ छोड़ा है। हितां बि त कपिड़ो जितां फोल्ड थो थिए, ॾिसो हितां बि इनखे जाइ खपे डायरी खे कवर करण लाइ, इन करे ही असां हिनखे मोड़ियोसीं। हाणे मुंहिंजो कवर बिल्कुलु तयारु आहे, पर ही कंप्लीट अञा ईअं न आहे जो हिनखे अञा मूंखे थोरो डेकोरेट करिणो आहे। मां कुछ डायरीज़ ॿियूं ठाहियूं आहिनि, उहे तव्हांखे ॾेखारियां थी मां हिननि खे कीअं डेकोरेट कयो आहे। हीउ ॾिसो, ये आपको नज़र आ रहा है, ये ऊपर की तरफ एक बटन लगा लिया है, और ये जो लेटर है जो अल्फ़ाबेट्स के मैंने लगाए हैं इनको पर्सनलाइज करने के लिए, तो इसके ऊपर ये मैंने सितारे और मोतियों के साथ थोड़ा इसको एम्बेलिश किया है। ये देख लें, ऊपर एक बटन है और लेटर के ऊपर जो है वो कुछ मैंने सितारे, मोती, नग जो भी मेरे पास है उनको मैंने लगाया है। और इसी तरह से ये देखें, ज़रूरी नहीं है कि ऊपर ही बटन हो, यहाँ पे लेटर ऊपर है तो बटन मैंने नीचे लगा दिया। ये आपकी अपनी जो है क्रिएटिविटी है, तव्हांजी पंहिंजी तख़लीक़ी सलाहियत आहे त तव्हां हिननि खे कीअं था इस्तेमालु कयो ऐं कीअं था ठाहियो। मूंखे उमेदु आहे त हीउ अॼु जो मुंहिंजो डायरी जो कवर ठाहियल तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो, ऐं ट्राई कजो ऐं ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो आहे। अगर आपको अच्छा लगा हो तो आप इस वीडियो को लाइक करें, शेयर करें, कुछ कहना है पूछना है तो कमेंट करें, और मेरा चैनल सब्सक्राइब करें, क्योंकि ज़िंदगी रही तो मुस्तकबिल में और बहुत कुछ मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहती हूँ। तो ज़रूर बताइएगा कैसा लगा। उम्मीद है तो तव्हां ट्राई कंदो ज़रूर, ऐं हमेशह चवंदी आहियां कमु प्यार सां कयो, हीउ प्यार सां कयल कम जो रिज़ल्ट आहे। हिनखे मां अञा सजाईंदसि। इहो पोइ जो आहे मुंहिंजो कमु, सिलाई जो कमु हिते ख़तमु थी वियो, हाणे हथ जो सुई धागे जो कमु थींदो। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, हमेशह प्यार सां कमु कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी ॻाल्हि सां, कम जी वीडियो सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।